जोही जे आबादगारन खे पाणी न मिलियो, हुक्मरान ऐं चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल। आबादगार सरापा एहतजाज। जोही ब्रांच मां निकिरंदड़ समूरनि शाखनि में ज़रई पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारन ग़ुलाम कादिर शींह रिंद मेहर गाॾी ऐं ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद आपाशी आफ़ीस अॻियां अलामती बुख हड़ताल करे जोही खे पाणी ॾियो जा नारा हंया। इन मौक़े ते आबादगारन काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो जोही ब्रांच जे मुंड वारनि आबादगारन ऐं आपाशी खाते जे करप्ट अमलदारनि जे मिली भगत सां पुछड़ी जे आबादगारन जे हिसे जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे ऐं जोही जा आबादगार पाणी ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ गुज़िरियल काफ़ी अरसे खां सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर हुक्मराननि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जूं बि नथी चुरे। हुननि चयो त पाणी न हुजण सबबि इलाइक़े में इंसाननि सां गॾु पखी तोड़े चौपायो माल पिणु उञ विघे मरी रहियो आहे, जॾहिं त इलाइक़े में वॾे वक़्त खां आबादी न थियण सबबि हज़ारें एकड़ ज़मीन बंजर बणिजी ख़राब थी रही आहे। हुननि हाई कोर्ट सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत डीजी रेंजर्स खे अपील कंदे चयो त जोही जे आबादगारनि जे एहतजाज जो नोटिस वठी पुछड़ी ताईं पाणी पहुचाए आबादगारनि खे मुआशी कंगाल थियण खां बचायो वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम जोही।